गरम मानी न पियो खाए, थधी मानी पियो खाए। कंहिं पुछियो त सही इहो छो? फरमाई त भाउ हीअ जेका गरम मानी आहे ताज़ी आहे, हींअर पकी आहे, जेका ठहिरियल आहे इहे के लम्हा हुज़ूर जे ज़माने खे वेझी आहे, याद में पकी आहे, मदीने वारे साईं जे ज़माने खे इहा वेझी आहे, इन में ख़ैर बरकत वधीक। इनखे सरबो आहे निस्बत ज़मानी। हाणे असांजे हिन सिंध में माज़ी क़रीब में ईअं सम्झो 60 वारो ॾहाको 70 वारो ॾहाको, इहो ज़मानो अहिड़ो त भलो ज़मानो हुयो। 1960 1970 ताईं 1980 ताईं इन ज़माने में सिंध जूं अज़ीम अज़ीम शख़्सियतूं थियूं। लाड़काणे में हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं तुला मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह, वरी से हेॾो बाकराणी शरीफ़ वारा बुज़ुर्ग, हुते गंबट शरीफ़ में जेकी हुआ बुज़ुर्ग साईं ग़ुलाम मुर्तज़ा शाह गंबट शरीफ़ वारा, उहे होॾे पंहिंजो लोढ़े शरीफ़ में हज़रत साईं हज़रत हाजी दिल मुराद लोढ़ाई रहमतुल्लाह अलैह, या साईं मुंहिंजा चश्मे शरीफ़ वारा बुज़ुर्ग कोइठा में। इहो तक़रीबन हिकिड़ो ज़मानो। अहिड़ियूं अज़ीम शख़्सियतूं इन ज़माने में हुयूं, सुभान अल्लाह। असांजा मिठड़ा मुर्शिद करीम हज़रत महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह, इहो ज़मानो केॾो भलो ज़मानो। त जंहिं ज़माने जी निस्बत कंहिं अल्लाह जे प्यारे सां जुड़ी वञे त इहो ज़मानो भलो ज़मानो। इनखे सरबो आहे निस्बत ज़मानी। ॿी वरी हूंदी अथव निस्बत मकानी, यानी कंहिं मकान कंहिं जाइ कंहिं ज़मीन सां निस्बत जुड़ी वञे त उहा शइ बि इज़त वारी थी वेंदी। मसलन जा शइ मदीने शरीफ़ जी आहे, उहा शइ निराली आहे, छो त हुज़ूर जे शहर जी आहे। हाणे खजी त असांजे हिते सखर में खैरपुर मीरस में बि खोड़ थी थिए, पर मदीने जी खजी त मदीने जी खजी। मदीने शरीफ़ में हिकिड़ी खजी थींदी आहे जंहिंखे अजवा सॾींदा आहिनि। छा? अजवा। साईं जन फरमाया 7 ॻड़ियूं सुबुह जो अजवा जी कतल जेको खाए उनखे न जिन जो असर थींदो न जादू जो असर थींदो। इन अजवतल आलियत मिनल जन्नह, अजवा खजूर जेका आहे इहा बेहिश्त जो मेवो आहे। मदीने शरीफ़ जी पाणी जेको आहे उन में हिकिड़ो खूह आहे जंहिंखे सॾींदा आहिनि बीर गुर्स। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते नेमल बीर बीर गुर्सिन माउहा अत्यबुल मियाह वही आईनुम मिन उयूनिल जन्नह। कहिड़ो न भलो बीर गुर्स जो खूब, कहिड़ो न भलो आहे पाणी, इन जो पाक पाणी आहे, इहो जन्नत जो चश्मो। सॼी दुनिया जा पाणी माशाअल्लाह सुठा आहिनि, मातली जो पाणी घटि आहे छा, चेनल जो पाणी भलो, फुलेली जो पाणी भलो, हेॾो सही मुंहिंजा पीरवा जो पाणी, हेॾो बावली जो पाणी। असांजो मातली जो शहर चेन नहरुनि जे विच में आहे। पाणी त हे बि भला आहिनि, को घटि त कोन्हनि, पर मदीने जो पाणी को बि पाणी इन पाणी जो मट नथो थी सघे, छो त इन पाणी जी निस्बत भले मकान सां आहे, भले शहर सां आहे, हुज़ूर जे शहर सां। इनखे सरबो आहे निस्बत मकानी। छा सरबो आहे? निस्बत मकानी। टी वरी आहे निस्बत नसबी, यानी कंहिंजो नसब हुजणु, कंहिंजो औलाद हुजणु, जेकी सभिनी खां दुनिया में भलो नसब अथव मदीने वारे साईं। हुज़ूर जो नसब काइनात जो इंसान ज़ात जो भले में भलो नसब, हुज़ूर जी आल, हुज़ूर जा अहल बैत, हुज़ूर जो नसब, हुज़ूर जो घराणो सभिनी में भलो। उन खां पोइ कंहिं बुज़ुर्ग जो नसब आहे, कंहिं बुज़ुर्ग जो औलाद आहे, कंहिं बुज़ुर्ग अलाह जे वलीअ जे
ख़ानदान मुंहिंजो आहे त उहो बि इज़त वारो आहे उन वलीअ जे करे। हज़रत पीर कुरैशी साहिब रहमतुल्लाह अलैह हिकिड़े ॾींहुं वेठा हुया पंहिंजे जमायती मुरीदनि सां। हिकिड़ो माण्हू आयो, ॾाढी पूॼल हुजेसि, घोड़े ते चढ़ी आयो। हज़रत कुरैशी साहिब रहमतुल्लाह अलैह उथी बीठा, उनजी वॾी इज़त एतिराम कयूं, आजियां कयूं, उनखे विहारियऊं एतिराम सां, मानी टुकुर खारायूं पियारियूं, वरी उनखे नज़रानो ॾिनऊं, वरी वञे पियो त उन सां गॾिजी हलिया गच पंध ताईं। पोइ माण्हुनि चयोसीं तव्हां हुयो त बज़ाहिर दीनदार त कोन हुयो, तव्हां हेॾी हुनजी इज़त कई। फरमाया वाह, ही हज़रत ख्वाजा ग़ुलाम फरीद हज़रत फरीदुद्दीन गंज शकर रहमतुल्लाह अलैह जे औलाद मंझां हुयो। हिन खे न पियो ॾिठुमि, हू बुज़ुर्ग पंहिंजे क़बर मां निकितो, ॾिसे पियो त कुरैशी मुंहिंजे बचे जी इज़त करे थो या। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। क़ुरान शरीफ़ में आहे त वकान अबूहुमा सालिहा। हज़रत मूसा ऐं हज़रत ख़िज़र आयो त हिकिड़ी दीवार किरी पई, अलाह जो हुकुम मिलियो हिनखे ठाहियो। पोइ ॿिन्ही नबीअनि उहा दीवार ठाही, दीवार ठाहियूं। पोइ हज़रत ख़िज़र पुछो त साईं भला तव्हां भित छो ठाही? फरमाई त हिन भित जे हेठों ॿार यतीम आहिनि, उन्हनि जो ख़ज़ानो पूरियल। भित जो ड्रही वई, माण्हू मथां खणी वञनि, इहा भित अलाह जो हुकुम मिलियो ठाहे छॾियमि, ख़ज़ानो महफ़ूज़ रहंदो। वॾा थींदा त उहे पाणे पंहिंजो ख़ज़ानो छोकिरा कढंदा, यतीम ॿार आहिनि। चईसीं उन्हनि यतीमनि सां तव्हांजो कहिड़ो वास्तो? त कान अबूहुमा सालिहा, उन्हनि ॿिन्ही छोकिरनि यतीमनि जो पीउ जेको सो साले हुयो। सुभान अल्लाह, उन्हनि जो पीउ साले हो, उन जे करे असांखे हुकुम मिलियो। हाणे हज़रत मूसा हज़रत ख़िज़र ॿई सॻोरा भित पिया ठाहिनि, ओसारी पिया कनि, उन यतीमनि जे माल बचाइण जे लाइ। उन्हनि यतीमनि जे करे न अबूहुमा सालिहा, हिननि जो पीउ मां सालियो। सुभान अल्लाह। हाणे इन ते तफ़सीर शायदि रूहुल बयान वारे या कुर्तबी वारे लिखियो आहे त इन जी 7वीं पीढ़ी में हिकिड़ो वली थी गुज़रियो हुयो, बि कोरी, कपिड़ा उणण वारो कोरी हुयो, सो बि 7वीं पीढ़ी में हुयो। ही हुनजो 7हों नसुल हुयो जंहिंजी दीवार खे अलाह जे नबीअनि खे ठाहियो। छो? कान अबूहुमा सालिह, हुनजो पीउ ॿिन्ही जो साले हुयो, इन जे करे इन खे सॾिबो अथव निस्बत नसबी। जॾहिं तव्हां ॾिसो कंहिं बुज़ुर्ग जो औलाद, कंहिं अलाह वारे जो औलाद आहे, उनजी इज़त कयो, एतिराम कयो। मुर्शिद जा बच्चा आहिनि, मुर्शिद जो औलाद आहे, उनजो एतिराम कयो, हिन जे करे जो उहे भलारनि जो औलाद। हिननि खे न ॾिसो, हुनजे वॾी निस्बत खे ॾिसो। ॿी वरी हूंदी आहे निस्बत हसबी। निस्बत हसबी, हसब सॾिबो आहे को माण्हू नेक हुजे, सालिह हुजे, को दीनदार हुजे, सुठो अलाह जो बरगुज़ीदा बानो हुजे, त उहो उनजो हसब आहे, सुठो हुजणु उनजो हसब आहे। उन जी निस्बत वारी जेका शइ हुजे उनजी बि इज़त। हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाए हिकिड़े भेरे पंहिंजे मुर्शिद कुरैशी करीम सां गॾिजी पाण निकिता, हिकिड़े शहर में आया। पोइ वॾो को शहर हुयो, जालंधर जो शहर हो या ॿियो को। पोइ उते हिकिड़ो माण्हू तस्बियूं पियो खपाए, पर हो को फारसी में पियो ॾिए, दुआज़दा आना यक, दुआज़दा आना यक, दुआज़दा आना यक, माना 12 आने में हिकिड़ी तस्बी, 12 आने में हिकिड़ी तस्बी, 12 आने में हिकिड़ी तस्बी। हज़रत कुरैशी साहब उन खां तस्बी वरिती, तस्बी उन खां ख़रीद कई। वरी अॻिते हलिया, हिकिड़ो माण्हू पंहिंजो चांवर पियो विकिणे, पर वॾी बाशरा ॾाढी हुयसि, पंहिंजो सुनत सुहारी पटको ॿधल हुअसि, पोइ चांवर पियो विकिणे।
हज़रत कुरैशी साहब रहमतुल्लाह अलैह बेनिमाज़ी जे हथनि जी मानी असुल न खाईंदा, या वरी ख़बर न आहे त निमाज़ी पचाई आहे बेनिमाज़ी पचाई आहे त उहा शक वारी उहा बि न खाईंदा। पर उन ॾाढ़ी वारे को साईं चांवर वरिता खाधऊं फ़क़ीरनि खे बि खाराई। पोइ पीर मिठा साईं फरमाए त मूं पुछियो मां तव्हां वटि तस्बीह त हुई, तस्बीह जी ज़रूरत बि कोन्हे, तव्हां हिन खां वरिती तस्बीह? पर फरमायूं त ही फारसी में होको पियो ॾिए, या फारसी जेका ॿोली आहे हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह जी ॿोली आहे, उन बुज़ुर्गनि जी ॿोली जी निस्बत जे करे मूंखे तस्बीह जी ज़रूरत कोन हुई, पर होको जो फारसी में पियो न इन जे करे मूं वरितो। ऐं हुन माण्हू जी वरी सुहारी बाशरा हुई, पटको ॿधल हुयो, हसब सुठो हो हुनजो, उन जे करे उन को चांवर वरितमि खाधमि पंहिंजे फ़क़ीरनि खे बि खारायमि, इन जे करे जो उहो हसब हुनजो सुठो हुयो, नेक सालियो माण्हू पियो नज़र आयो, इन जे करे मूं उन खां इहे चांवर अलाह वारनि हसब जो जी निस्बत जो ख़्यालु रखियो। हिकिड़े भेरे सां पीर मिठा साईं फरमाए त कुरैशी करीम निकिता सफ़र में, पोइ सफ़र में हलंदे हलंदे मंझंदि टाट काड़ो थी वियो, हिकिड़ो वण हुजे, उन वण जी छांव में वेठा, मंझंदि जो टाइम हुजे, ॾींहुं ठरे त पोइ उते वेंदासीं, घाटी छांव हुई वण जी, पोइ उते हज़रत कुरैशी साहिब जन वेठा मुराक़बे में घणी देरि ताईं मुराक़बे में रहिया। पोइ फ़क़ीरनि खे चवंदो भाउ पासे में को ॻोठु हुजे, उतां को पोड़ो को कुराड़ो माण्हू वॾी जमार वारो हुजे तूं वठी। फ़क़ीर विया, ॻोठु पासे में हुजे महल ॾेढ ते, पोइ उते पुछूं को पोड़ो को कुराड़ो, चई हा हिकिड़ो आहे 80-90 साल जो पोड़ो आहे, चई हलो हुनखे साईं जन घुराए वठी आया। पोइ हज़रत कुरैशी साहिब रहमतुल्लाह अलैह हुन खां पुछियो त भाउ हिन वण जे हेठां को बुज़ुर्ग को अलाह वारो को वली त कोन वेठो आहे? उन कुराड़े ज़हन ते ज़ोर ॾेई सोचे सोचे चयोसीं हा हज़रत ख्वाजा ग़ुलाम फरीद साईं, जॾहिं मुंहिंजो नंढपण जो ज़मानो हुयो, माल चारींदो त हज़रत ख्वाजा ग़ुलाम फरीद हितां लंघिया, इन वण जे हेठां मांझांदो जी अॼु तव्हां कयो आहे न मंझंदि जो तरसिया आहियो, हज़रत ख्वाजा ग़ुलाम फरीद इन वण जे हेठां वेठा। बुज़ुर्ग फरमाए त सुभान अल्लाह, अबा उनखे घणो वक़्तु थियो आहे, चईं मुंहिंजे नंढपण जी ॻाल्हि आहे, उनखे 50-60 साल खनि थिया हूंदा। बुज़ुर्ग फरमाए त हिन वण जे पन पन ते अल्लाह जी रहमत थी वसे, जो हिन जी छांव में अल्लाह जो वली वेही वियो आहे। हाणे उनखे 50-60 साल 70 साल गुज़रिया आहिनि, पर अॼु बि हिन वण जे पन पन ते अल्लाह जो नूर ऐं रब जी रहमत थी वसे पई उन वलीअ जे क़दमनि में। पोइ उन वरी कुराड़े चयोसीं तो पासे में खूह आहे, उन खूह मां उन्हनि बुज़ुर्गनि हज़रत ख्वाजा ग़ुलाम फरीद साईं पाणी भरियो, ॿोका छिकिया हुया। साईं फरमायो त उहो मूंखे ॾेखार। उते विया, उन जा वरी गिरणा थींदा आहिनि ईअं मुठिया, उन्हनि खे हीअं छिक फेराइबो आहे, उन ते रसो वेड़बो वेंदो आहे, हीअं फेराइबो त डोल मथे चढ़ी ईंदो। पोइ उन गिरणनि खे हज़रत कुरैशी साहिब चुमण लॻा। हाणे उहो त ज़मानो गुज़रियो, उहे साॻा गिरणा त हुजनि, हले के ॿिया मटाए रखिया हुजनि, पर बुज़ुर्ग चयो त इतां जे बुज़ुर्गनि पाणी भरियो आहे त उन काठ जे उन मुठियुनि खे चुमनि पिया, मतां ई उहे हुजनि जेके हज़रत ख्वाजा ग़ुलाम फरीद जा चपल लॻा। इहा अथव निस्बत हसब, निस्बत ज़मानी, निस्बत मकानी, निस्बत नसबी, निस्बत हसबी, इहे सभु निस्बतूं आहिनि। जंहिं शइ जी निस्बत कंहिं भली शइ सां हुजे, उन जो अदब कंदा कयो, एतिराम कंदा कयो,
अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे निस्बतुनि जो नंग सुञाणंदो। ॾिसो हातिम अरब जो मशहूर सखी माण्हू हुयो हातिम। असां वटि मुंहिंजो हातिम जे कबर खे लत हणी छॾी, हाणे वॾो को हातिम लही आई, तूं त को वॾो हातिम ताई बणिजी आई। हातिम वॾो सखी हुयो। पोइ हुज़ूर जे ज़माने खां थोरो अॻु में वफ़ात करे वियो। उनजो औलाद हुयो मौजूदु सरकार जे ज़माने में। इन जो कबीलो बनू तय कबीलो हुयो। उन कबीले ते जेॾी महिल फ़ौजूं इस्लामी चढ़ाई करे वियूं, कबीलो बनू तय फतह थियो, पोइ उन में हातिम जी धीउ हुई, उहा क़ैदियाणी थी आहे। जेके माल गनीमत आया, मर्द क़ैदी थिया, औरतूं क़ैदियाणियूं थियूं, उहे जेॾी महिल क़ैदी हुज़ूर जे साम्हूं पेश थिया त ॿुधायूं त या रसूल अल्लाह, हीअ जेका छोकिरी आहे इहा हातिम ताई जी न्याणी आहे। ओॾी महिल उन माई जो मथो उघाड़ो, क़ैदियाणी हुई। पोइ मदीने वारे साईं पंहिंजे कुल्हनि जी पाक चादर लाहे उन न्याणी खे ढकाई। तूं सखीअ जी धीउ आई, हातिम ताई जी न्याणी आई, मां मोहम्मद करीम उन हातिम जी निस्बत जे करे तोखे मूं आज़ादु कयो। साईं जन पंहिंजी उनखे चादर पाराई ऐं उन माई खे आज़ादु कयो। हूअ बि हातिम जी धीउ हुई न, चई मूंखे जे आज़ादु कयो था, मां अकेली आज़ादी क़बूल कोन कंदुसि। मुंहिंजे कबीले बनू तय जा जेकी बि माण्हू क़ैदी आहिनि उन्हनि खे बि छॾियो त पोइ मां आज़ादी क़बूल कंदुसि, न त उहे बि क़ैदी त मां बि क़ैदियाणी। सखी जी धीउ हुई न, पीउ माउ जो असर उनजे बचनि में बि रहंदो अथव। अल वलद सिर्रुन लि अबी, औलाद पंहिंजे पीउ माउ जो राज़ हूंदो आहे। हातिम जो सखी हो त उनजी धीउ खे हुज़ूर जन फरमाया, तूं हातिम जी धीउ आहीं, सखी जी धीउ आहीं, मूं तोखे आज़ादु कयो। चईं हीअ आज़ादी मूंखे न खपे। जे छॾियो था त मुंहिंजे कबीले खे बि छॾियो, मुंहिंजे कबीले खे बि आज़ादु कयो। जे न त उहे क़ैदी आहिनि तमामु क़ैद में। हुज़ूर जन फरमायो त तुंहिंजे करे तुंहिंजे सॼे कबीले जे क़ैदियुनि खे आज़ादु कयो। हाणे इहा अथव निस्बत। हातिम जी निस्बत जे करे उनजी न्याणी खे साईं जन आज़ादु कयो। वरी न्याणी जी निस्बत जे करे कबीले जा हड़ई क़ैदी साईं जन आज़ादु कयो। केॾी वॾी ॻाल्हि आहे जी। इहे निस्बतूं आहिनि त असांजो दीन, असांजो नबी असांखे निस्बतुनि जो एतिराम सेखारे वियो आहे। कंहिं दरगाह ते वञो, कंहिं बुज़ुर्ग जे आस्थाने ते वञो, उन आस्थाने जी इज़त कयो, उतां जे माण्हुनि जी इज़त कयो। कंहिं बुज़ुर्ग जो औलाद ॾिसो, उन जी इज़त कयो। मस्जिद जो अदब कयो। हिन मस्जिद जा 3 कुबा हुया, पोइ उन ते चूने जो पलस्तर थियल हो, चूने जो। पोइ वरी हिकिड़े फ़क़ीर चयो, चईं मां मूंखे मोकल ॾियो त मां हिन जो सीमट जो पलस्तर करायां, छो त उहो क्रैक थी वियो हुयो, किथां किथां ॾारूं पइजी वियूं। उन चयो साईं मूंखे मोकल ॾियो त मां मस्जिद जो पलस्तर करायां। साईं जन फरमायो भली। पोइ उहो चूने जो पलस्तर लाथऊं। पोइ वरी फ़क़ीरनि उहे तगारियूं भरे, हीउ रस्तो जेको हीउ वञे थो न, हेठि हुयो घणो, मस्जिद मथे हुई। मस्जिद असांजो घरु परियों उहो मथे हुयो ऐं मस्जिद मथे हुई ऐं रस्तो हेठि हुयो। फ़क़ीरनि उहा जेका हुई चूनो जेको लाथऊं, उहो वञी रस्ते में फिटो कयूं त जीअं रस्तो थोरो मथे थींदो। साईं जन जीअं वापारी नमाज़ ते निकिता, उहो अछो चूनो ॾिठऊं उहो पलस्तर वारो हिते रस्ते में हारियल। साईं जन फरमाया त कंहिं हिते ई उछलायो आहे? फ़क़ीरनि सां रस्तो मथे थींदो। मस्जिद जो पलस्तर आहे न अलाह जे घर जो, इन खे तव्हां रस्ते में हितां कुता बिला जानवर इहे लंघंदा, हिन रस्ते ते मस्जिद जी शइ तव्हां छो उछलाई आहे? इहा बि बेअदबी आहे। साईं जन उहे पंहिंजो जेके
प्लस्तर खयूं उहो खणाए वरी हिते मस्जिद जे सहन में हिते वेठा आहियूं हुई उते विझरायूं पाण बि रस्ते में ई लॻो ॾिसो अलाह वारनि जो अदब निस्बतुनि जो जेको ख़्यालु रखंदो अलाह ताला बि उन जे मथां महिरबानी फरमाईंदो ऐं क़यामत जे ॾियारे निस्बतुनि जे करे छुटकारा मिलंदा क़यामत जे ॾियारे में निस्बतुनि जे करे केतिरा माण्हू छुटी वेंदा हलिया भलनि जे निस्बतुनि जे करे अलाह ताला जल शानो शान असांखे निस्बतुनि जो नंग सुञाणण ॾे